قربانی कई आहे, लेकिन असां जो क़ुर्बानी कयूं त असांखे छा मिलंदो, असांखे केतिरो अजर मिलंदो, असांजो छा फ़ाइदो थींदो। सुना मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाइनि था कि बिकुल शइइन हसना, हर वार जे इवज़ में अल्लाह लखी अदा कंदो। क़ुर्बानी जो जेको जानवर आहे उन जे जिस्म ते जेतिरा वार आहिनि अल्लाह ताला वाले खे ओतिरियूं नेकियूं अदा कंदो, हर वार जे इवज़ में नेकी। साहबी वही अर्ज़ करण लॻो, मखसूस या रसूल अल्लाह, इन अल्लाह जा रसूल भला जे उन वारो जानवर हुजे त हिकु जानवर हूंदो आहे जंहिं जिस्म ते वार हूंदा आहिनि, वार खुलो हूंदो आहे, वरी ॿिए जिस्म ते उन हूंदी आहे जीअं रिढ आहे त रिढ जो वार उन वारो वार बिल्कुलु सनो हूंदो आहे, ऐं बकरी जो वार कुझु खुलो हूंदो आहे। त बकरी जा वार घटि हूंदा आहिनि ऐं रिढ जा वार बकरी जे वारनि सां ॿीं न भई अञा बि तेरहं हूंदा, तमामु घाटा हूंदा आहिनि। त उन वारो जेको जानवर आहे त उन वारे जानवर जे जिस्म ते वार अञा बि घणा हूंदा आहिनि ॿिए जानवर जी बनिस्बत। साहबी अर्ज़ कयो, मखसूस या रसूल अल्लाह, हे अल्लाह जा रसूल जेकॾहिं जानवर उन वारो हुजे त पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त बिकुल शइइन मिन सूफ़ हसना, उन वारे जानवर जे बि हर वार जे इवज़ में अल्लाह ताला माने के लेके ऐं एॾी ताक़ीद फरमायो क़ुर्बानी जे मुताबिक़ जो फरमायो मौ वजद सातन लिअन युज़हिय फलम युज़हि वला यहज़ुन सल्लाह, जे गाने में क़ुर्बानी करण जी सघ आहे, यानी मालदार साहिब निसाब आहे, क़ुर्बानी करण जे लिए सघ मौजूद आहे, उहो क़ुर्बानी सघ हुजण जे बावजूद नथो करे, फलम युज़हि वला यहज़ुन मुसल्लाना। अल्लाह के रसूल फरमाइनि था त जेको माण्हू क़ुर्बानी जी ताक़त हूंदे बि क़ुर्बानी नथो करे त उनखे ईदगाह में अचण जी का बि ज़रूरत कान्हे, असां ईदगाह में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझी था फरमाइनि। ऐं इन में इन तरफ़ इशारो आहे त क़ुर्बानी जी केॾी वॾी अहमियत आहे, जो क़ुर्बानी करण जी जे माण्हू में सघ आहे क़ुर्बानी नथो करे, हुज़ूर फरमाईंदा त ईदगाह में छो थो अचे, इहा क़ुर्बानी नथो करे ईदगाह में चली कान्हे। हालांकि ईद अलॻि वाजिब आहे, असल में हिनजी अहमियत ॿुधाइण मक़सूद आहे। ऐं इहो मक़सदु न आहे कि क़ुर्बानी न करे ईद न पढ़े, ईद त सभिनी खां वाजिब आहे, न पढ़ंदो गुनहगार थींदो। क़ुर्बानी बि जेकॾहिं साहिब निसाब आहे त उनजे मथां वाजिब आहे, क़ुर्बानी न कंदी त हिन गुनहगार थी, ॿई वाजिब रहिजी विया। बाक़ी जेकॾहिं माण्हू ग़रीब मिस्कीन आहे, साहिब निसाब न आहे, उन में सभु खोज न आहे त क़ुर्बानी उनजे मथां वाजिब ई कोन्हे। बाक़ी ईद हर हिकु ते वाजिब आहे। त अर्ज़ कयो त अल्लाह ताला क़ुर्बानी जे जानवर खे एॾो मुबारक बणाए छॾियो ऐं इन अमल खे एॾो मुबारक अमल बणाए छॾियो आहे जो अमल माण्हू नंढो थो करे अजर सवाब वॾो थो मिले। बाद रिवायात में अचे थो त इहा क़ुर्बानी असल में सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु व तस्लीम पंहिंजे पुटु हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी कई हुई। अल्लाह इस्माइल अलैहिस्सलाम खे बचायो, उन जी जाइ ते जूदो ज़बह थियो ऐं उहा सुनत अल्लाह राइज कराए छॾी। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे क़ुर्बानी करण जे करे पंहिंजे पुटु जे क़ुर्बान करण जो अजर सवाब अदा थियो। अहिड़े तरीक़े सां जेको माण्हू जानवर अल्लाह जे रस्ते में ज़बह थो करे क़ुर्बानी वारे जाइ ते त अल्लाह उनखे बि पंहिंजो औलाद क़ुर्बान करण जो अजर सवाब अदा, औलाद की क़ुर्बानी जो अजर सवाब अदा।